अॼु ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ॿ टे अनाउंसमेंट अॼु शिक्षा मंत्रालय कई आहे ऐं भाग सां अॼु जो ॾींहुं हिते आया त मां चाहियां थो तव्हां सां उहे ॻाल्हियूं वठी वठां, शेयर करे वठां। सिंधी ॿोली ऐं सिंधी भाषा खे वधाइण जी मुहिम में हाणे भारत सरकार भी सम्मिलित थी आहे। भारत सरकार जो पूरो जोर आहे कि सिंधी वधीक खां वधीक ताणी हर सिंधी ताणी पहुचे ऐं वधीक खां वधीक सिंधी परिवार जा ॿार सिंधी ॻाल्हाइनि, सिंधी ॿोली में पढ़ाई करनि। त हिन लाइ देश जे शिक्षा मंत्रालय घणेई घोषणाऊं कयूं आहिनि। सिंधी ॿारनि लाइ, सिंधी जेका पढ़ाई कंदा आहिनि हुन लाइ सुहिणी सुहिणी घोषणाऊं आहिनि ऐं हुन में घणेई ऑफर भी आहिनि। त सॼी ॻाल्हि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। दोस्तों, तव्हांखे जीअं ख़बर आहे त भारत सरकार जी शिक्षा मंत्रालय जो इदारो आहे नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज ऐं इन जा अॻूणा वाइस चेयरमैन असांजा मानवारा साईं सुरेश केसवाणी साहिब हिते अॼु ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ॿ टे अनाउंसमेंट अॼु शिक्षा मंत्रालय कई आहे ऐं भाग सां अॼु जो ॾींहुं हिते आया त मां चाहियां थो तव्हां सां उहे ॻाल्हियूं वठी वठां, शेयर करे वठां। हिकु त 100 आवर्स जो हिकिड़ो क्लास थींदो आहे जंहिंखे सर्टिफिकेट और डिप्लोमा कोर्स चवंदा आहिनि। जेको इहो कोर्स पढ़ाईंदो उन टीचर्स खे 25,000 रुपया 100 आवर्स जा मिलंदा। कल्ह ॾींहं ताईं उहे 12,000 हुआ, अॼु खां 25,000। सिंधी नॉलेज जे दर्शकनि लाइ अॼु हिकु ख़ुशख़बरी, हिकु ख़ासि ॻाल्हि असांजे विच में प्रसिद्ध रवि टेकचंदानी जी मौजूदु आहिनि ऐं हिननि जे बारे में हिननि जी ज़ुबानी ॿुधंदासीं कि अॼु हिननि देश जे पूरे देश भर में सिंधी ॿोली जे संदर्भ में छा छा कम कया आहिनि ऐं के डिपार्टमेंट सां गॾु इहे जुड़ियल आहिनि। जय झूलेलाल साथियो, मुंहिंजो नालो प्रोफेसर रवि प्रकाश टेकचंदानी आहे। भारत सरकार जो हिकिड़ो इदारो आहे जंहिंजो नालो आहे नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद। इन जो डायरेक्टर आहियां, निदेशक आहियां। ही संस्थान देश में, भारत में सिंधी भाषा जे विकास ऐं वाधारे जे लाइ कमु करे थी पई। मुख़्तलिफ़ योजनाऊं हिन संस्थान जूं हलंदियूं आहिनि। मसलन जीअं तव्हांजे साम्हूं रखी सघां थो पियो बल्क परचेज स्कीम। तव्हां जेकॾहिं सिंधीअ जे वास्तेदार, सिंधी सां या सिंधीअ में किताब लिखो था पिया त असां 150 उन जी कापियूं ख़रीद कंदा आहियूं, हर साल ख़रीद कंदा आहियूं। ॿी योजना आहे पब्लिकेशन ग्रांट। जेकॾहिं तव्हां वटि कुझु मसालो आहे, कुझु मवादु आहे, सुठा किताब लिखियल आहिनि तव्हांजा पर छपाए न सघिया आहियो, तव्हां असांखे अप्रोच कयो, असां तव्हांखे माली मदद ॾींदासीं किताब छपाइण जे लाइ। टी योजना आहे सिंधी लैंग्वेज लर्निंग कोर्स। ही 100 कलाकनि जा प्रोग्राम थींदा आहिनि जंहिंखे चइबो आहे सिंधी सर्टिफिकेट कोर्स, सिंधी डिप्लोमा कोर्स ऐं सिंधी एडवांस डिप्लोमा कोर्स। जेको भी टीचर ही 100 कलाकनि जो कोर्स पढ़ींदो आहे उन खे 25,000 रुपए जो उजूरो मानदे भारत सरकार ॾींदी आहे। ऐं चौथी योजना आहे फाइनेंशियल असिस्टेंस टू वॉलंटरी ऑर्गेनाइजेशन। जेके भी समाज जा संस्थान आहिनि, इदारा आहिनि, पंचायतूं आहिनि, उहे सभु जेकॾहिं सिंधी भाषा जे विकास जे लाइ कमु करणु चाहिनि त असां उन्हनि खे माली मदद ॾींदा आहियूं। जय झूलेलाल। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।